साथियों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में आहियां। तव्हां ख़बर ॿुधी हूंदी ऐं सोशल मीडिया ते बि हली रहियो आहे फ़क़ीर ثناالله शहर जी गिरफ़्तारी। फ़क़ीर ثناالله शहर मशहूरु बदनाम ज़माना धाड़ेल आहे ऐं उन ते 6 पुलिस एहलकारनि जो क़त्ल केस बि उनजे हिसे में आयल आहे ऐं अगवा बराए तावान ऐं वॾे में वॾो धाड़ेल। उन बावजूद बि हू पंहिंजो पाण खे ग़रीबनि जो हमदर्द ऐं तर्जुमान मज़लूम अवाम जो सॾाईंदो रहियो आहे। असल में फ़क़ीर ثناالله शहर सुल्तान शहर जे क़त्ल खां पोइ मुसलसल इन कोशिश में हुयो त आउं कंहिं तरह सां पुलिस खे हथु ॾियां, डील कयां, ऐं जेल में वञा ऐं को रस्तो निकिरे। पर जेका मूं वटि इंफॉर्मेशन आहे पकी इंफॉर्मेशन आहे, इहा कंहिं वटि बि न आहे। पर छाकाणि त कुझु हिकु ॿ MPA कुझु सरदार घोटकी जा उन्हनि चाहियो पिए त ثناالله शहर गिरफ़्तारी न ॾिए ऐं ثناالله शहर बदस्तूर कचे जे अंदरि हुजे, धाड़ेल वारी ज़िंदगी गुज़ारे त जा उन खां कम वठी सघूं असां पंहिंजा। बिलाख़िर ثناالله शहर वॾियुनि कोशिशुनि खां पोइ इहा डील कराइण में कामयाबु वियो, उन पंहिंजी गिरफ़्तारी ॾिनी आहे। पर उन में बि उन सां 420 थी आहे। ثناالله शहर जेको बाज़ार जिन ते काफ़ी क़त्लनि जा ॾोहनि जा इल्ज़ाम आहिनि, धाड़नि जा, ऐं उन ते 1 करोड़ जे लॻभॻि सरकार जी इनाम बि रखियलु आहे। उन जॾहिं इहा गिरफ़्तारी जी जॾहिं का आख़िरी डील थी हफ़्तो पहिरियां, जंहिंमें इहो हुयो त बाइज़त तरीक़े सां उहो थाणे ते SP ऑफिस वटि ईंदो ऐं बाइज़त तरीक़े सां पंहिंजा हथियार पेश कंदो ऐं पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कंदो। इहा डील थियल हुई जेका आख़िरी डील हुई। पर उन जे उबतड़ थियो, ثناالله शहर खे ब्लैकमेल बणायो वियो। हिकु त इहो ثناالله शहर खे डपु हुयो त छाकाणि त हुनजो सरदार बि साथ न ॾेई रहिया हिन मामले में, त को ثناالله शहर हथियार फिटा करे। ऐं हिकु अधु MPA बि उनजी बि इहा कोशिशि हुई त कंहिं तरह सां ثناالله शहर कचे में रहे। पर ثناالله शहर छाकाणि त सोशल मीडिया ते पंहिंजा वॾा तेलकात ठाहे वियो, उनजे ॿाहुनि ॿधण जी वाट बि हुई ऐं उनजी इहा कोशिशि हुई त कंहिं तरह सां बाइज़त तरीक़े सां आउं पंहिंजो हथु ॾियां। पर छाकाणि जेकॾहिं बाइज़त तरीक़े सां उहो हथु पियो ॾिए त पोइ इनाम वग़ैरह पुलिस खे न हो मिलणो, भले भले न पई थिए, फूल न पिया लॻनि, तरक़ियूं न पियूं थियनि ऐं जेको आहे सो मामिलो इहो पुलिस जे हक़ में न पियो वियो। आख़िर इहा डील थी त जेको आहे सो शहर साहिबु ईंदो ऐं हथियार फिटो कंदो, पुलिस जे आॾो पेश थींदो। इहा हुनजी फाइनल डील हुई। पर छाकाणि त पुलिस ثناالله शहर सां हथु करे वई। आख़िरी में जॾहिं ثناالله शहर खे गिरफ़्तारी पेश कई त उनखे इन अंदाज़ में ड्रामाई अंदाज़ में आहे मुक़ाबिलो ॼाणाए उनजी गिरफ़्तारी पेश कराई वई आहे। हुनजे मुक़ाबले में सिर्फ़ु उनजे कुलनि जा कपिड़ा फाटल आहिनि ऐं हुनजी टोपी लथल आहे, हुनजो मुंहुं ॿधल आहे, हुनखे बेइज़त कयो वियो आहे। ऐं उन में हुनखे खणी थाणे ते आया आहिनि SP ऑफिस वटि, SP प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन में हुन पंहिंजो मौक़िफ़ बि ॾिनो आहे। इहो थियो त ثناالله शहर खां जे ज़रिए जेको आहे हुनजी गिरफ़्तारी ॼाणाए ऐं इनाम वरितो वञे। बहरहाल इहा शइ तइ थी त हिन जी गिरफ़्तारी थियणी आहे। पर उन में सरदारनि उनजो साथ न ॾिनो, पुलिस बि उन सां हथु करे वई। इनाम जे चकर में जेको बाइज़त तरीक़े सां गिरफ़्तारी ॾियणु पियो चाहे उहा उहो न ॾेई सघियो ऐं नतीजे में हुनखे ड्रामाई अंदाज़ में हुनजी गिरफ़्तारी थी आहे त जे इनाम वरितो वञे। SP प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, मीडिया खे घुरायो वियो आहे, उते सभु ऑफिसर शरीक थिया आहिनि, सरकारी हथियारनि जो नुमाइश थी आहे, सिंध गवर्नमेंट खे ॿुधायो वियो आहे, IG खे ॿुधायो वियो आहे त असां एॾो वॾो कचे में मुक़ाबिलो कयो आहे, जॾहिं त को बि मुक़ाबिलो कोन थियो आहे, का गोली कोन हली आहे, का बंदूक न हली आहे, कुझु बि न थियो आहे, का फायरिंग न थी आहे। हिकु मख़सूस जॻह ते रौनती जे ॿाहिरां सेफ जॻह ते अची हुन गिरफ़्तारी पेश कई आहे। गिरफ़्तारी खां पोइ हुनजा कपिड़ा वपिड़ा फाड़िया विया, हुनजे मुंहं ते कपिड़ो विड़ियो वियो ऐं हुनखे प्रेस जे आॾो पेश कयो वियो ऐं चयो वियो त असां सिंध जो ख़तरनाक धाड़ेल गिरफ़्तार कयो आहे। साथियो, ॿिया धाड़ेल गिरफ़्तारी ॾियणु चाहिनि था, मूं वटि इंफॉर्मेशन आहे इहा। ऐं पर वरी ॿुधाइण थो चाहियां त सिंध जा सरदार ثناالله शहर जी गिरफ़्तारी ते ख़ुशि न आहिनि थिया। सिंध जा सरदार चाहिनि था त कचे में धाड़ेल रहनि, अगवा बराए तावान जो धंधो जारी रहे, माण्हू अगवा थींदा रहनि, जीअं असीं पंहिंजी सियासत, वोट, ॾोह ऐं इन ॾाढ ऐं जबर जे करे सिंध खे यर्गमाल बणाईंदा रहूं, ख़ुशूसन धाड़ेलनि जे ज़रिए। छाकाणि त पुलिस दहशतगर्दनि जे ज़रिए, पुलिस जे ज़रिए, लोफरनि जे ज़रिए
चोरनि ऐं धाड़ेलनि जे ज़रिए वॾेरा जेके आहिनि उहे सिंध खे यरगमाल बणाए वेठा आहिनि। इहो ई सबबु आहे त जीअं शहरनि में दहशतगर्द खे सियासी माण्हू पालीनि था, ईअं ई असांजे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि खे धाड़ेलनि खे सरदार पालीनि था। सो इहा जेका आहे सा गिरफ़्तारी थी आहे, जंहिंमें सनाअल्लाह शहर जी तज़लील थी आहे ऐं सरदारनि खे वॾो ॾुखु पहुतो आहे त जेको आहे सनाअल्लाह शहर कीअं पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई। बहरहाल गिरफ़्तारी पेश थी वई आहे, पुलिस खे इनाम मिलंदा, फूल लॻंदा ऐं जेके पुलिस एहलकार शहीद थिया 6 जंहिंजो इल्ज़ाम सनाअल्लाह ते बि हुयो, उहो केस बि ईअं हलंदो रहंदो ऐं सनाअल्लाह जेल बि ईंदो, 5-8 साल रहंदो ऐं पोइ पंहिंजी शराफ़त जी ज़िंदगी गुज़ारींदो। ऐं इहे आहिनि हाल अहिवाल। कुझु धाड़ेलनि जूं गिरफ़्तारियूं अचनि थियूं पियूं, उन मुतलिक़ पाण हिक ॿिए खे अपडेट रखंदासीं। महिरबानी।